वालेकुम दोस्तों, इंतज़ार जूं घड़ियूं ख़त्म। अवां खे असां ॿुधायोसीं त पंजाबेरी ड्रामो तमामु जल्द अचण वारो आहे। तव्हांखे ॿुधायोसीं त 1 दिसंबर खां शुरू थींदो। उन जो टाइम टेबल छा आहे उहो असां तव्हांखे नेक्स्ट रिव्यू में ॿुधाईंदासीं। अॼु अव्हांखे उहो रिव्यू में ॿुधाइण वारा आहियूं, पर इन खां पहिरियां जेकॾहिं तव्हां असांजे चैनल ते नवां आहियो त महिरबानी करे इन जी ख़ुशी में असांजे चैनल खे सब्सक्राइब करे घंटी जे बटन ते प्रेस करे नोटिफिकेशन ते ऑल करे छॾींदा, जीअं ईंदड़ हर नई नोटिफिकेशन सभ खां पहिरियां अव्हां ॿाहिरनि ताईं पहुची सघे। दोस्तों हाणे हलूं था पंहिंजी मेन ॻाल्हि ॿोल तरफ़। जीअं त ईंदड़ एपिसोड्स में तव्हां ॾिसंदव त मेगा सोप सीरियल पंजाबेरी में तव्हां ॾिसंदव त तमामु सुठो मज़ो हूंदो। इन जो टाइम टेबल 1 दिसंबर खां शुरू थींदो। हर सूमर जी राति खां जुमे जी राति ताईं हूंदो। शाम जो 7 PM ऐं ॾींहं जो 3 बजे उनखे वरजायो वेंदो साॻे इन एपिसोड खे। दोस्तों इन ड्रामे में तमामु सुठा अदाकार ऐं तमामु सुठो मज़ो हूंदो। हिन में जेको आहे सो जेके पंहिंजा परावा में ड्रामे में हुया, तकरार में हुया, ज़हर ज़िंदगी में हुया, उहे तक़रीबन सभु आहिनि। बहरहाल तव्हांखे ॿुधाईंदा हलूं, थी सघे थो त हिन ड्रामे में ज़ुल्फ़कार बुर्दी न हूंदो। बहरहाल उन खां अलावा ॿिया सभु अदाकार हूंदा। दोस्तों थी सघे थो त हिन ड्रामे में निसार शाह बि न हूंदो। उन खां अलावा ॿिया जेके अदाकार आहिनि, अहमद शेख या तकरार ड्रामे में के सुठा अदाकार हुया, उहे बि हिन ड्रामे में आहिनि। हीउ ड्रामो तमामु बहितरीनु थियणु। दोस्तों मेगा सोप या पंजाबेरी सभिनी ड्रामनि जो रिकॉर्ड तोड़े छॾींदो। जेके ड्रामा हली रहिया आहिनि या जेके हलंदा ईंदड़ एपिसोड्स में, उन्हनि सभिनी खां हिन में मज़ो हूंदो। यानी पापनगर या रियासत ड्रामो जेको अचण वारो आहे उन में बि एॾो ख़ासि मज़ो न हूंदो। हीउ ड्रामो तमामु सुठो ऐं बहितरीनु हूंदो। हिन में एक्शन बि ॾेखारियो वेंदो ऐं वॾेरनि जो जेको आहे सो दादागिरी बि ॾेखारियो वेंदो। दोस्तों असांजो रिपोर्ट अव्हांखे कीअं लॻो? जेकॾहिं पसंदि आहे इन जी ख़ुशी में असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कंदा। ॾींदा असांखे इजाज़त, रखंदा पंहिंजो ख़्यालु। अल्लाह हाफ़िज़। थैंक्स फॉर द वॉचिंग। जावेद अली जलालानी।